गौसुल आज़म जी ये ख्यालात कढी छॾियो जेकॾहिं को तव्हां के आसे पासे का को फूक दे का हसद जी फूक हूंदी। असां जो अक़ीदो कहिड़ो आहे मञो या न यारो अवां जी मर्ज़ी असां जो तनारो ओ जी दस्तगीरा जंहिंजो नारो आहे हथ मथे खणी चए मञो या न यारो अवां जी मर्ज़ी असां जो तनारो ओ जी दस्तगीरा सहारो ज़ईफ़ किनने को छड़न जो उनने में किनारो ओ जी दस्तगीरा अखर नव उनैया जे इसम में अचल था ॾिसो था त माण्हू अखियुनि ते रखनि था सियाणा त समझी वया लफ़्ज़ लेकिन चरन जो बेचारो ओ जी दस्तगीरा चरन जो बेचारो पंजई तन बियागिन उनय जो तपासो हसन जो बचो आ नबी जो नवासो पंजई तन बियागिन उनय जो तपासो हसन जो बचो आ नबी जो नवासो न करनो कचीनी निधन को तनाहे न करनो कचीनी निधन को तनाहे जियन जो जियारो ओ जी दस्तगीरा जियन जो जियारो सुभान अल्लाह ओ गौसुल आज़म तो चए मां पंहिंजी महबूब जी अता सां पंहिंजे मुरीद जे हाल खां वाक़िफ़ आहियां छा पंहिंजे मुरीद जे हाल खां वाक़िफ़ आहियां फरमाइन था अल्लाह जी ज़ात बाबरकात मूंखे या ताक़त ॾिनी आहे नज़र तो इला बिला दिल्लाहि जमन का खरदलतिन अला हुक्म इत्तिसाल ओ गौसे आज़म जा मुरीद हाणे तुझे मथा अञा ज़िम्मा वधंदा था बाबा सुन्नी जेतिरा अक़ीदा रखंदो एतिरो फासंदो पर हाओ असां फासण वारा कोन हूं असां यार जे नाले ते सब कुछ कुर्बान करण वारा आहियूं अल्लाह असां के अमल की तौफीक नसीब फरमाए यो हाल बतमाम कमाल नसीब फरमाए व आखिर